मुझो नालो शाहनाज़ बलोच आहे ऐं मां हैदराबाद खां आयो आहियां। मां पाण टीचिंग कंदो आहियां हैदराबाद में। जीअं त ही जिथे मां बीठो आहियां हिन खे चइबो आहे रन ऑफ कच्छ। हिन एरिया जी मूंखे ख़बर न हुई, पर सारंगा फोटोग्राफी जेको FB ते पेज आहे यूट्यूब ते आहे, उनजी थ्रू जेको आबिद ख़ासि करे पाण जेको आहे ऑपरेट करे थो उनखे, उनजे थ्रू मूंखे हिन एरिया जी ख़बर पई त मां अॼु आयो आहियां हिते विज़िट करणु। जनवरी जो महीनो आहे ऐं ॾाढो पुरसुकून माहौल, मां एतिरो पुरसुकून माहौल किथे बि न ॾिठो। ऐं इवन ही फैमिली लाइ हिकिड़ो स्यूटेबल इलाइक़ो आहे ऐं मां बि चाहींदुमि त केॾो पुरसुकून माहौल हिकिड़ो फील थिए थो। तव्हां मीन्स हिते पाण खे ईअं फील कंदा त तव्हां हिकिड़ी पाण अलाह ऐं तव्हां हिकिड़ी जान आहे। ॾाढो सुठो बहितरीनु, महिरबानी। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अनवर अज़ान चांडियो आहे। ऐं हैदराबाद खां आयो आहियां हिते घुमणु। असां अॼु हिते आया आहियूं जेको आहे सो संगत सां गॾु रण ऑफ कच्छ में आया आहियूं। तव्हां ॾिसी सघो था पोयां सॼो बैकग्राउंड तमामु घणी बहितरीनु पॉइंट आहे। ही सियारे में स्पेशली जेको आहे सो जेके फैमिलीज़ सां टूर करणु चाहिनि था त विज़िट करणु चाहिनि था, पंहिंजो ज़हनी सुकून हासिलु करणु चाहिनि था त हिन पॉइंट ते अचनि। हीअ पॉइंट यकीननि हिननि खे ॾाढी वणंदी। असां बि हिते अॼु फस्ट टाइम आया आहियूं। ॾाढो ॿुधोसीं सारंगा फोटोग्राफी ते, असां हिननि जा फ़ोटोज़ वग़ैरह ॾिठो, वीडियोज़ वग़ैरह ॾिठो। जेको आहे सो आबिद ख़ासि करे जंहिंखे ऑपरेट कंदो आहे जंहिं पेज खे, त इन जा फ़ोटोज़ मां हिननि जे जेको आहे सो वीडियोग्राफी मां असां ॾाढो मुतासिर थियासीं। ऐं जेके वाक़ई फ़ोटोज़ में ऐं वीडियोज़ में जेके मज़ो आहे उहो साॻियो ई मज़ो हिते आहे, पर उन खां वधीक मज़ो आहे हिते लाइव अची करे असांखे तमामु घणो सुकून पियो थिए। वालेकुम, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। सारंगा फोटोग्राफी, इहा सारंगा जेको पेज आहे, असांजे दोस्त सागर ख़ासि केली जो नौजवान नूर जिशम। सो अॼोकी शाम असीं हिन पबासरे जे जेका इहा ख़ूबसूरत इलाइक़ो ॾींदुसि। जेके बि हिते सियाह अचनि था घुमणु फिरणु, त महिरबानी करे गंद किचिरो जेको तव्हां कयो था उहो पंहिंजे साण वठी वञो। त हीउ ॾाढो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। हेसि ताईं त का बि हिते जेका गंद किचिरो वग़ैरह न आहे, उहा गंद किचिरो पंहिंजी का शॉपर में का डस्टबिन में खणी शहर या शहर जिते गंद किचिरे जो ढग हुजे उते वञो। थैंक यू सो मच। असां हिते दोस्तनि सां गॾिजी आया आहियूं ऐं असां जिते हिते दोस्त जेको वीडियोग्राफी ऐं फोटोग्राफी में जेको असांखे मंज़र ॾेखारींदा आहिनि, हीअ सॼी सिंध में फैलिया आहिनि, पूरे पाकिस्तान में, पूरी दुनिया में फैलिया आहिनि। ऐं उहो ई सबबु आहे जेको ही दोस्त माण्हू हिते अहिड़ा आहिनि, उन्हनि खे जाॻे करे हिते पहुतो आहे। त असीं ॾिसूं पिया अॼु बि 5-8 खनि ग्रुप को आयल आहिनि घुमण लाइ। I'm